मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 9 सबक 12 हिस्सो चौथों मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल बलीकार मां आहियां सनाउल्ला महर। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 10 जा न्यूमेरिकल सॉल्व करे रहिया आहियूं ऐं हींअर असीं जेको आहे चैप्टर नंबर 10 जा लास्ट 2 न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। उनखां पोइ असांजो चैप्टर नंबर 10 जेको आहे कंप्लीट थींदो। तो हींअर असीं पंहिंजे न्यूमेरिकल जे तरफ़ हलूं था ऐं न्यूमेरिकल नंबर 7 जी स्टेटमेंट में चवे थो waves in the swimming pool propagate at 0.90 meter per second if you splash the water at one end of the pool. Observe the wave go to the opposite end, reflect, and return in 30 seconds. How far away is the other end of the pool? तो प्यारा बारो हिन स्टेटमेंट खे असां सम्झण जी कोशिशि कयूं था त बेसिकली हिन स्टेटमेंट में चवे छा थो। तो हिन स्टेटमेंट में चवे थो त हिकु स्विमिंग पूल में जेका वेव आहे उन जी जेका स्पीड आहे उहा आहे 0.90 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे, यानी उन स्विमिंग पूल में जेका वेव ट्रेवल करे थी उहा 0.90 मीटर पर सेकेंड जी स्पीड सां ट्रेवल करे थी। इफ यू स्प्लैश द वाटर एट द वन एंड ऑफ द पूल, यानी उन हिकिड़े पूल जे उन स्विमिंग पूल जे हिकु एंड खां हिकु साइड खां असां पाणीअ खे जेको हथ सां डिस्टर्ब कयूं था, स्प्लैश कयूं था। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां उनखे पाणीअ खे डिस्टर्ब कयोसीं हिकु साइड खां त उनखां पोइ असां ऑब्ज़र्व कयूं था उन जी ॿी साइड जी तरफ़ त उहो जेको पाणी आहे उन पाणी जी जेका वेव आहे उहा जेको आहे त रिफ्लेक्ट थी करे वापसि अचे थी 30 सेकेंड जे अंदरि। ऐं चवे थो त जेका स्विमिंग पूल जी जेका ॿी साइड आहे जंहिंखां रिफ्लेक्ट थी करे उहा वाटर वेव जेका आहे वापसि अचे थी, उन हथ खां उन साइड ताईं वारो जेको डिस्टेंस आहे उहो केतिरो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो असां डेटा जी तरफ़ हलूं था। डेटा में असांखे जेके शयूं मिलियल आहिनि या जेके शयूं रिक्वायर्ड आहिनि उनखे ॾिसूं था त वेलासिटी जेका वेव जी आहे उहा आहे 0.90 मीटर पर सेकेंड। उनखां पोइ टाइम जेको आहे उन वेव जो, यानी वेव हिकु पॉइंट खां वञी करे रिफ्लेक्ट थी करे वरी वापसि जॾहिं अचे थी त उहो मुकमिल जेको टाइम आहे उन वेव जो उहो आहे जेको आहे 30 सेकेंड। ठीकु आहे, उनखां बाद में लेंथ ऑफ द पूल जेको आहे असांखे मालूम करणी आहे, जंहिंखे हिते असां डी सां जेको आहे शो कयो आहे। तो प्यारा ॿारो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। हाणे सॉल्यूशन में जेको आहे असांखे डिस्टेंस मालूम कंदासीं। पहिरियों त मुकमिल जेको पूल जो डिस्टेंस आहे, यानी 30 सेकेंडनि जे अंदरि जेका वेव डिस्टेंस कवर कयो उहो केतिरो कयो। तो इन लाइ असां वटि फार्मूलो आहे एस इज़ इक्वल टू वी इंटू टी। वेलासिटी असांखे मालूम आहे 0.9 ऐं टाइम आहे 30 सेकेंड। त इन ॿिन्ही खे जॾहिं मल्टीप्लाई कयोसीं त असां वटि जवाबु आयो 27 मीटर। यानी जेका वेव जॾहिं असां पाणीअ खे डिस्टर्ब कयोसीं त असांजे हथ खां जॾहिं उहा वेव निकिती ऐं उनखां पोइ उन स्विमिंग पूल जे ॿिए साइड खां टकराए करे वापसि आई त इन दौरान जेको आहे उन वेव जेको डिस्टेंस कवर कयो उहो कयो 27 मीटर। ठीकु आहे, हाणे असांखे इहो मालूम करिणो आहे त असांजे उन डिस्टर्बेंस वारी पॉइंट खां उन ॿी पॉइंट ताईं जेको आहे डिस्टेंस उन स्विमिंग पूल जो केतिरो आहे। तो इन जे लाइ असां छा था चऊं, तो तॾहिं असां हिते चयोसीं त टोटल डिस्टेंस कवर्ड बाय वेव टोटल जेको डिस्टेंस आहे उहो केतिरो कवर कयो 27 मीटर। उनखां बाद में हाणे असांखे मालूम छा आहे करिणो, लेंथ ऑफ द पूल, यानी वन साइड वारी लेंथ असांखे मालूम करणी आहे। त इन लाइ असां छा कंदासीं, टोटल जेको डिस्टेंस आहे उनखे डिवाइड कंदासीं 2 सां त असांखे वन साइड वारी जेका लेंथ आहे उहा मालूम थी वेंदी। तो टोटल जेको डिस्टेंस आहे उहा आहे 27, इनखे 2 सां डिवाइड कंदासीं त असांखे जेको स्विमिंग पूल जो जेको डिस्टेंस आहे, जेका लेंथ आहे उहा असांखे मालूम थी वई, उहा आहे असां वटि 13.5 मीटर। ठीकु आहे प्यारा ॿारो। उनखां बाद में हींअर असीं जेको आहे लास्ट न्यूमेरिकल जे तरफ़ हलूं था ऐं लास्ट न्यूमेरिकल जी स्टेटमेंट में चवे थो अ सिंपल ऑसिलेटिंग पेंडुलम हैज़ अ लेंथ ऑफ 80 सेंटीमीटर, कैलकुलेट इट्स पीरियड फ्रीक्वेंसी when g is equal to 9.8 मीटर अपॉन सेकेंड स्क्वायर। तो प्यारा ॿारो हिन न्यूमेरिकल में चवे थो त हिकिड़ो
सिंपल पेंडुलम आहे जंहिंजी लेंथ जेका आहे उहा आहे 80 सेंटीमीटर ऐं कैलकुलेट कयो उनजो टाइम पीरियड फ्रीक्वेंसी जॾहिं त ग्रेविटी जेका आहे उहा आहे असां वटि 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वायर ठीकु आहे सो डेटा जी तरफ़ हलूं था ऐं डेटा में असांखे कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि उहा आहे असां वटि लेंथ जेका आहे 80 सेंटीमीटर ऐं सेंटीमीटर खे असां मीटर में कन्वर्ट कंदासीं त 80 खे डिवाइड कंदासीं 100 सां त इहो असां वटि जवाबु आहे 0.8 मीटर ठीकु आहे उनखां बाद में असांखे मालूम छा आहे करिणो टाइम पीरियड उन पेंडुलम जो फ्रीक्वेंसी ऐं उनखां बाद में 9.8 जेका आहे उहा असांखे ग्रेविटी जो वैल्यू मिलियल आहे ठीकु आहे सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो तो अगरि जेकॾहिं हिते असां ॾिसूं प्यारा ॿारो त हिते असांखे सिर्फ़ु जेका शइ मिलियल आहे उहा आहे सिर्फ़ु असां वटि लेंथ ठीकु आहे त लेंथ यानी हिकिड़ो टर्म असांखे हिते मिलियल आहे बाक़ी असांखे हिते ॿ टर्म जेके आहिनि उहे मालूम करणा आहिनि तो इन जे लाइ असां वटि जेको फॉर्मूलो थींदो प्यारा ॿारो उहो थींदो T = 2π√L/G तो अगरि जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त हीउ जेको फॉर्मूलो आहे इहो मां तव्हांखे पोएं लेक्चर्स में सम्झायो आयो आहियां त पेंडुलम जो जेको टाइम पीरियड जो फॉर्मूलो आहे उहो आहे T = 2π√L/G ठीकु आहे प्यारा ॿारो त अहिड़े नमूने सां हिते असां वैल्यू पुट कंदासीं त 2 असांजो साॻियो रहियो पाए जो वैल्यू आहे 3.14 में एल असां वटि मिलियल आहे जेका पेंडुलम जी लेंथ आहे उहा आहे 0.8 ऐं ग्रेविटी बि असांखे मिलियल आहे जेका आहे 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वायर ठीकु आहे उनखां बाद में हाणे छा कंदासीं जॾहिं असां एंट्रेटिकल खे जेको आहे एंट्रेटिकल वारे टर्म्स खे पाण में डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 0.081632 ऐं उनखां बाद में जॾहिं हिन जो एंट्रेटिकल ख़तमु कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो वरी 0.2857 ठीकु आहे ऐं जॾहिं 2.2 मल्टीप्लाई बाय 3.14 कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 6.28 ठीकु आहे त अहिड़े नमूने सां हाणे जॾहिं असां वरी 6.28 खे मल्टीप्लाई कंदासीं 0.2857 सां त असां वटि जवाबु ईंदो T = 1.794 सेकेंड हाणे हीउ जेको टाइम पीरियड आहे प्यारा ॿारो इहो पेंडुलम जो टाइम पीरियड आहे जॾहिं हीउ पेंडुलम जेको आहे पंहिंजी मेन पोज़ीशन खां अॻिते वियो वरी पंहिंजी मेन पोज़ीशन ते आयो वरी पोइते वियो वरी साॻियो पंहिंजी मेन पोज़ीशन ते आयो यानी उनजो मुकमल टाइम पीरियड जेको आहे यानी 1.794 सेकेंड्स में जेको आहे हू पंहिंजो हिकिड़ो कंप्लीट चकर पूरो थो करे उनखां बाद में जेकॾहिं हाणे हिते असां वरी फ्रीक्वेंसी जी ॻाल्हि कयूं त फ्रीक्वेंसी असां कहिड़े नमूने सां कैलकुलेट कंदासीं इन जे लाइ असां वटि सिंपल फॉर्मूलो आहे F = 1/T ऐं टाइम हींअर असीं मालूम कयोसीं जेको आहे 1.794 सेकेंड्स तो 1 डिवाइड बाय 1.794 कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1.557 हर्ट्ज़ ठीकु आहे यानी जॾहिं ही पेंडुलम जेको आहे उहो 1.794 सेकेंड्स में पंहिंजो हिकु राउंड जेको आहे त कंप्लीट करे पियो त उन टाइम उनजी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 1.557 हर्ट्ज़ सो अहिड़े नमूने सां हिते जेको आहे त असां न्यूमेरिकल 8 जेको आहे उहो हिते कंप्लीट कयोसीं ऐं हिन न्यूमेरिकल सां गॾोगॾु असांजो जेको चैप्टर नंबर 10 आहे प्यारा ॿारो उहो बि जेको आहे कंप्लीट थी वियो हुनजी एक्सरसाइज़ बि कंप्लीट थी वई तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़